जैकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकबाबाद में कुछ ॾींहं अॻु आबाद थाणे जे हद में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल सदाम लाशारी के क़त्ल ख़िलाफ़ वारसनि समेत सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि के कारकुननि रहबर चौक ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। ज़िला जैकबाबाद में कुछ ॾींहं अॻु आबाद थाणे जे हद में पुलिस मुक़ाबले में सदाम हुसैन लाशारी के क़त्ल कयो वियो। सदाम हुसैन लाशारी के पीउ जो चवणु हो त मुंहिंजे पुट के कातिलनि के इंसाफ़ जे कटारे में आणण ताईं एहतजाज जारी रहंदो। एहतजाज की अगवानी मक़तूल जो वालिद मुग़ल लाशारी, SGP अगवान सारवान लाशारी, SUP अगवान जमाल जोश और मरकज़ी अगवान एडवोकेट रोशन कुंडरानी ऐं ॿियनि कई। पुलिस बिना जवाज़ मुबैना मुक़ाबलो करे नौजवान के बेदर्दी से क़त्ल कर छॾियो आहे। वाक़े में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। पुलिस नाकामियुनि के लिकाइण लाइ कूड़ो मुक़ाबलो करे बेगुनाह माण्हुनि के क़त्ल करे रही है। मक़तूल जो वालिद मुग़ल लाशारी IG सिंध समेत आला अख्तियारनि के घुर्जे त फौरी तौर ते उन मामले जो नोटिस वठनि ऐं वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए त जीअं वधीक बेगुनाह माण्हू पुलिस के गोलियुनि जो शिकार न थियनि।